कभी अहम खबर मां कींदा हलूं। खिपरे वेझो 18 वरियनि जे नौजवान जो वण में टंगियल लाश हथ आयो आहे। ॻोठ रतू कोट वासी नौजवान प्रकाश जो वण में टंगियल लाश हथ आयो आहे। इतलाह थी पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो मढ़ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब नौजवान जी कुझु ॾींहं बाद शादी रिथियल हुई। इलाक़े में संदसि आपघात जो चोबोल आहे। अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया। खिपरे वेझो 18 वरियनि जे नौजवान जो वण में टंगियल लाश हथ आयो आहे। ॻोठ रतू कोट वासी नौजवान प्रकाश जो वण में टंगियल लाश हथ आयो आहे। इतलाह मिलण ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो मढ़ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब नौजवान जी कुझु ॾींहं बाद शादी रिथियल हुई। इलाक़े में संदसि आपघात जा चोबोल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया। खिपरे वेझो 18 वरियनि जे नौजवान जो वण में टंगियल लाश हथ आयो आहे। ॻोठ रतू कोट वासी नौजवान प्रकाश जो वण में टंगियल लाश हथ आयो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मढ़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त नौजवान जो मढ़ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब नौजवान जी कुझु ॾींहं बाद शादी रिथियल हुई। इलाक़े में संदसि आपघात जा चोबोल आहिनि। जी नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ाकिर शर्म लाइन ते मौजूद है। जी ज़ाकिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खिपुर खाई थाणे जे हथ ॻोठ रतू कोट में 18 वरियनि जे नौजवान प्रकाश वलद गेनो जो ॼार जे वण में टंगियल लाश हथ आयो आहे। इतला ते खाई पुलिस वाक़े वारी जाइ ते पहुती। पुलिस मूजिब नौजवान जो मढ़ वण तां लाइ तहलका अस्पताल खणाए वञी रहिया आहियूं। जॾहिं त मिलियल ॼाण मूजिब नौजवान जी कुझु ॾींहं अॻु शादी पिणु थियणी हुई। चोगोल आहिनि त नौजवान घरू खां ख़ुदकुशी कई आहे। पुलिस मूजिब वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। जी वॾी महिरबानी ज़ाकिर शहर अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अवां खे ख़बर ॾियूं पिया। खिपरे वेझो 18 वरियनि जे नौजवान जो वण में टंगियल लाश हथ आयो आहे। इन सां गॾु हिन वक़्त जी ख़बरूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।